काइनात में नमाज़ रोज़ो तव्हां जे करे अदी जीअं तव्हां चयो न त जन्नत ॾे कीअं वञिजे, जन्नत तेसीं ताईं केरु नथो वञी सघे जेसीं ताईं रब राज़ी न थिएसि। बेशक। मुफ्ती साहब भी अलामा इकबाल जो जेको कौल ॿुधायो तो खुद ही को कर इतना बुलंद, हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रज़ा। जी। त असां इन पस मंज़र में जॾहिं वञूं था त ॾिसूं था त हर अब्द साले हर नबी इहा पंहिंजे ज़िंदगी जो मक़सद बणायो त हू राज़ी रहे। जॾहिं बि कंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां ख़ालिक पुछो ही कमु छो था कयो, जी। चई अंतरज़ा तूं राज़ी थी। सुभान अल्लाह। लेकिन फ़र्क़ ही आहे, काइनात ऐं अली में फ़र्क़ ही आहे। दुनिया हुन खे राज़ी कयो आहे, हिननि अहिड़ा अंजाम आमाल ॾिना आहिनि जो हू हिननि खे थो चए या अय्युहन नफ्सुल मुतमइन्ना तुरजी इला रब्बिका राज़ियतम मर्ज़िया। जी। तव्हां राज़ी आहियो, तव्हां राज़ी आहियो, उहा ज़ात उन्हनि खे थी चवे, उहा ज़ात जेकी काइनात चए थी। अब्दियत जी मेराज बंद हिते थींदी आहे। अब्दियत जी मेराज ये मुफ्ती साहब चयो त मां जिन्नो इंस खे ख़ल्क़ कयो आहे पंहिंजी अब्दियत जे लाइ, लेकिन अब्दियत जी मेराज जो आख़िरी जेको ॾाको आहे उहो ही आहे त ही चवे तव्हां राज़ी आहियो। अल्लाह अकबर। ठीक, छो जेको असां मुस्लमाननि जो सभिनी जो ईमान इहो आहे त हुन जी रज़ा खां सवाइ का कख पन चुरी नथो। बेशक। लेकिन हुन पंहिंजूं रज़ाऊं हिननि खे ॾिनियूं। सुभान